नाज़रीन खानपुर तालुके जे गढ़ी तेगो ऐं कोटशाहू वारे इलाइक़े जे गुड्डू बैराज वटि जेको आहे गुड्डू खे खंडु लॻो आहे, जंहिंजे नतीजे में पाणी जो वहिकिरो जेको आहे उहो तेज़ी सां जारी आहे। नाज़रीन खे ॾेखारियूं पिया उहा जॻह आहे जिते ही खंडु लॻायो वियो आहे। खंड खे हिन वक़्त ताईं आपासी खाते जे अमलदारनि बंदि करण में मुकमल तौरु नाकाम विया आहिनि। ही नाज़रीन खे ॾेखारियूं पिया त ही इलाइक़े जा जेके ॻोठाणा आहिनि जेके खंडु बंदि करण लाइ जेके आहे हिते पहुता आहिनि ऐं आपासी खाते जो SDO बि हिते मौजूदु आहे। असां कोशिशि कंदासीं त उन SDO खां बि ॻाल्हायूं त हीउ जेको खंडु लॻो आहे सुबुह 6 वॻे खां जेको खंडु लॻो आहे हिन वक़्त ताईं आपासी खाते कहिड़ो किरदारु अदा कयो आहे। पाणी जो वहिकिरो जेको आहे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾे जेको आहे वञी रहियो आहे। इम्कानु आहे इहो त हिन खंड जो जेको पाणी आहे जेको पाणी तेज़ी सां वहिकिरो तेज़ी सां वधंदो रहे थो उहो किथे गढ़ी तेगे जे इलाइक़े में जेको आहे उहो कंहिं न कंहिं ॻोठ में पाणी दाख़िल थींदो। पाणी जेकॾहिं हिन जो वहिकिरो बंदि न कयो वियो त केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ जे हेठि अची सघनि था। 6 बजे जो खंडु लॻो आहे। मच्छी फार्म असांजो आहे भोतार नज़र कान जो उन में पाणी पियो आहे, मच्छी निकिरी रही आहे। हिन महिल ताईं काई बि बंदोबस्तु न थी सघे। नुक़सानु साईं 2-3 लखनि जो थी वियो जी। मच्छी 10-12 लखनि जी आहे जी। केतिरे सुबुह जॾहिं असां अची हिते 12-1 बजे फ़ोन कयूं तॾहिं आया आहिनि जी। बाजी न बसि इहे बाचका आहे खणी आया आहिनि। वधीक वग़ैरह काई बि को न को कमु कार को किरी न को डोज़र को कीअं ज़मानो हर शइ का शइ न आहे। ॾिसो था पाण पिया 7 बजे घंटे जो थियो आहे त 1-2 बजे इहो बसि फोनियूं वोनियूं कनि। 1-2 बजे पोइ आहिनि जेके बोरा रखिया आहिनि ॿियो हिन महिल ताईं कुझु ई न करे सघियो। 10-12 लखनि जी मच्छी आहे उहा जाम वॾो ई नुक़सानु थियो आहे। घर हे हो कुझु ई कोन हिन महिल ताईं कुझु न पुॻो आहे जी पुॼण वारो आहे। हा घर में पुॼण दलेल कुर्शी वली कुर्शी हा इहो बिल्कुलु सॼो ॿोड़ींदो थो अचे जी। बसि कम में लॻा पिया बंदि थी वेंदो इनशाला। हा साहब वेठा नी असां मज़ूर आहियूं। आपासी खाते जो SDO एजाज़ अहमद जेको आहे उहो पहुतो आहे। अचो त उन एजाज़ अहमद खां पुछूं त हीउ जेको खंडु सुबुह 6 वॻे खां लॻो आहे हिन वक़्त ताईं आपासी खाते जा अमलदार बि तव्हां हिते वठी आया हो, खंडु बंदि करण जी कोशिशूं जारी आहिनि। हिन वक़्त ताईं खंडु बंदि थी सघियो आहे या न थी सघियो आहे ऐं न थियण जा सबब छा आहिनि? अर्ज़ु इहा आहे त जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे सो हिन वक़्तु पाणी जेको आहे सो ज़रूरत आहे सभिनी खे। असांजो जेको आहे सो मैक्सिमम पाणी हले थो उनजे करे जेको आहे सो कंहिं सबब जे करे जेको आहे सो नुक़सानु थी वियो आहे। सुबुह 6 बजे थियो आहे। असां 6:45 बजे खां हिते आयल आहियूं। असांजो दारोगो 6 बजे पूरे ई हिते घुमे पियो। जंहिं असांखे फ़ोन ते ॿुधायो ऐं असां पंहिंजी जेको आहे गाॾीअ ते चढ़ी अची करे हिते पुॻासीं। पंहिंजे ऑफिसरनि खे इतलाह कयोसीं। ऑफिसरनि जेको आहे सो मशीनरी जेको आहे सो असांखे मोकिलिनी आहे, कुझु सामान मोकिलिनो आहे। हींअर जेको आहे सो बंदि थिए पियो। पाणी जेको आहे सो प्रेशर आहे जंहिंजे करे जेको आहे सो बंदि नथो थी सघे। पाणी हाणे मथां बंदि करायो आहे, मशीनरी बि अची वई आहे इनशाला। ॻोठ में कोन हे ढोरो आहे, हे ढोरो आहे। हे त हिननि जे फ़ाइदे जो आहे जेको आहे सो को नुक़सान जो न आहे। तव्हां मथे साल ई ॾिसंदो त हे जेको आहे ज़मीन करे सघनि था पिया। खंड जो सबबु त को हाणे नथो चई सघे। मैक्सिमम पाणी आहे जेको हले थो पियो। पाणी ऐं मिटीअ जी जंग आहे जेका हर दफ़े हलंदी आहे ऐं अलाह कंदो त जेको जल्दी बंदि थी वेंदो। बंदि थी वेंदो। मशीनरी अचे थी पई। छा आहे त माण्हुनि सां लेबर सां ऐं जेको आहे सो ॿिए वर्क सां जेको आहे पाणीअ जी डेप्थ ऑफ वाटर जेको आहे वधीक हुई 12 हुई जंहिंजे करे जेको आहे सो माण्हू नथो बीह सघे। जंहिंजे करे जेको हाणे मशीनरी अची वई आहे इनशाला ताला जल्दी बंदि थी वेंदो। नाज़रीन हिन वक़्तु आपासी खाते जो इंजीनियर ग़ुलाम मुस्तफ़ा शेख साहब जेको आहे उन घारे वारे हंधि पहुतो आहे। अचो त शेख साहब खां पुछूं त हीउ जेको खंडु लॻो आहे आपासी खाते पारां कहिड़ा जोगा उपाउ वरिता विया आहिनि, कहिड़ा कम कया विया आहिनि। खंडु हिन वक़्त ताईं बंदि न थी सघियो आहे उन जा सबब छा आहिनि ऐं छा मशीनरी तव्हां वटि आहे या मशीनरी किथां घुराई वई आहे? बसि भाउ इहो पाणी थोरो वधीक छॾियो वियो आहे। पाणी छॾण जे करे इहो ब्रिज राति जो पइजी वियो आहे। हिन में या त कोई गफ़लत आहे। बहरहाल इहो आहे त हाणे कोशिशि कयूं था पिया। मशीन अचे थी पई, मशीन अरेंज कई आहे, मटीरियल माण्हू बीठा आहिनि। इनशाला कलाक में हिन में बंदि था करे वठूं। बसि गफ़लत नथा चई सघूं। माण्हुनि जी डिमांड आहे पाणी ॾियो पाणी ॾियो पाणी ॾियो त ऑटोमेटिकली पाणी त हलाइणो थो पए।
त किथां रूण थी सघे थो कचा बंद आहिनि किथां लॻी आहे। अच्छा सुबुह 6 वॻे खां ही खंडु लॻो आहे हिन वक़्त ताईं बंदि न थी सघियो आहे। एक्चुअल छा आहे त सबबु इहा आहे त पाणी असांजो जेको 20 फीट खां हेठि लाराईंदा आहियूं परियों माना बैराज गुड्डू बैराज खां सभु फुल था हलनि पिया गुंजाइश न आहे जेसिताईं पाणी असांजो रिड्यूस थियो आहे अलहमदिल्ला हाणे थी वियो आहे मशीन अचे पई बंदि थी वेंदो इनशा। हाणे छा था सम्झो को नुक़सानु थियो आहे न न नुक़सानु न आहे न न सर पाणी कुझु बि न थियो आहे हे पाणी आहे ॿेलो आहे गोदा इहे में हले थो पियो। महिरबानी। नाज़रीन इलाइक़े वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु हुयो त सुबुह 6 वॻे खंडु लॻो आहे आपाशी खाते जे अमलदारनि हिन वक़्त ताईं खंड खे जेको आहे बंदि न करे सघिया आहिनि जंहिं सबबु ही खंड जो जेको पाणी आहे उहो मुख़्तलिफ़ ॻोठनि में दाख़िल थी चुको आहे। ॿिए पासे आपाशी खाते जे SDO जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं एजाज़ अहमद जूं जंहिंजो चवणु हुयो त जीअं ई असांखे खंड जो इतलाउ मिलियो आहे असां अमलो साण करे जेको आहे उन खंड वारे हंधि पहुताऊं ऐं असांजी मशीनरी बि अची रही आहे ऐं कुझु खंड बंदि करण जे लाइ जेको आहे उहे आपाशी खाते जा अमलदार उहे पंहिंजे ड्यूटी में सरअंजाम आहिनि उहे खंडु बंदि करण जी कोशिशि में आहिनि ऐं हिन इहो बि ॿुधायो त हिन पाणीअ सां जेको आहे इलाइक़े वासियुनि खे कंहिं बि क़िस्म जो को बि नुक़सानु न थींदो हीउ पाणी फ़ाइदेमंद थींदो पर आपाशी खाते जे SDO इहो बि ॿुधायो त हिन पाणी जो जेको वहिकिरो आहे उहो तेज़ी सां वधंदो रहे थो मथां जेको आहे उहो पाणी बंदि करायो आहे पर हीउ पाणी कंहिं बि ॻोठ में न पियो वञे हीउ पाणी जेको आहे ढोरीअ में वञी रहियो आहे। कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु साथी रिपोर्टर ज़ुल्फ़कार अबरे सां गॾु रहीम लारिक सिंधरी न्यूज़ कानपुर।